बिरादरी जो लाइव वीडियो हलाई जंहिंमें उबला बिरादरी जेका असां उस ते खुदा ना ख़ास्ता ॾिसो त ॾिसो इहो कहिड़ो माहौल लॻो पियो, केॾी गर्मा गर्मी लॻी पई आहे, पर पंहिंजा घर महल एसियूं बंगला गाॾियूं छॾे हू हिकु तकल रेत ते यार पंहिंजा केस छॾे पंहिंजी रोज़ी छॾे बचण जी सिंध धरती जे लाइ असांजा क़ौम पर सिंधी वकील जेके जसल आहिनि ख़ुदा जे ज़ात जो कसम उन्हनि खे सलाम उन्हनि जा इहे थोरा असां त न ॻाल्हाए सघूं पर हू पंहिंजी सिंध धरती सां मल्हाए रहिया सलाम आहे। कल्ह सॼो ॾींहुं असां सां गॾु हुआ, सॼो ॾींहुं हुननि ॾिठो, सॼो ॾींहुं हुननि जेको एहतिजाज कयो, पूरो मन धरणो कयो, दुनिया खे ॿुधायो त यार असां सिंध जा जेके गैरतमंद वकील जेके असां सिंधी क़ौम सां सिंधी क़यादत सां गॾु आहियूं, उनजे बावजूदि पिरो पैगिंडा करे आसो अली ज़रदारी मलिक रियाज़ जेको आहे पंहिंजा छाड़ता पंहिंजा जेके पंहिंजा हमरा पंहिंजा माण्हू बदमाश ख़ुदा जी ज़ात जो पंहिंजा माण्हू आहे जिन सां जेके असां सां विड़िया हुआ उहे मलिक रियाज़ जा माण्हू आहे। उन्हनि केॾी महिल असांखे चयो त हेॾा झड़ो थियो आहे, मूं चयो बाबा किथे झड़ो थियो त भॼो बि विया, हू भॼो बि विया, वरी हुननि जो कल्ह वीडियो बि हिन दोस्त जी हली जंहिंखे तमामु बुरे नमूने सां तशदुद कयो वियो। अदाकार छा ॿुधाईंदो? चवे थो त मूंखे ॿाहिरां खणी करे अंदरि ज़ाहिर कयो वियो आहे त जीअं बेरिया टाउन में ज़ाहिर करे ॾेखारियो वञे त हीअ अंदरि बेरिया टाउन में आहे। नुक़सान पहुचायो आहे जॾहिं त हीउ छोकिरो आहे नंढो छोकिरो बेकसूर आहे, हिनखे ॿाहिरां पुलिस पानी वाणी नहीं नो तन प्यारो शादी तन तशद्दुद वगैरह केन था छोकरन थे कहते पंजाब माण्हू अंदर एॾी सफोकेशन हुई जो साह पे निकितो। असां बार बार पे चयोसीं बाबा ही माण्हुनि खे विरायो ॿिनि बारीकुनि में त जीअं घटि में घटि रिलैक्स थी पोइ टंगू सिधियूं करे पोइ सही माना में साह खणी सघे। असांजे काई कोई बि ॿुधण लाइ तयारु सॼी राति असांखे पए असांखे घुराई अञा छॾे वेहनि वियो हुजे वरी 10 मिंट खां पोइ चइबो आहे 5 ॼणा एॾो असांखे सॼी राति माना हिननि आराम असांखे करणु ॾिनो आहे ऐं पए उगता सुगता सुवाल कया थो ॼण असांखे ईअं पिया महसूसु कराइनि त तव्हां इहो नुक़सानु तव्हां ई कयो। असांजे बाबा असांजो वास्तो न आहे उहे ॿिया हुया हुकूमत जा माण्हू हुया उन्हनि जेको आहे सो इहो सॼी कारवाई कई आहे पर असांजी का बि ॻाल्हि न पिया ॿुधनि ऐं चंबा गारियूं माना इहा का बि अहिड़ी ॻाल्हि न जेका आहे असांजे हिन दोस्त जी तमामु घणी वीडियो बि हली हिन जा सॼी सिंध जा वकील तव्हां सां गॾु आहिनि। अदा हिन वक़्तु
उन्हनि सभिनी 120 नौजवाननि खे वठी आया आहिनि जिन खे कल्ह पंहिंजे पुरअमन एहतजाज करे हू वापसि वञी रहिया हिननि जो को क़सूर न आहे हिननि सिर्फ़ु सिंध ख़ातिर हिते गॾु थिया हुआ कंहिं बि भञ डाह जो हिसो केर बि न आहे असां सिर्फ़ु इहो था चयूं जिन बि भञ डाह कई आहे उहे फुटेजिस में वाज़े आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो असांखे को एतिराज़ न आहे इहा सॼी प्लानिंग सां भञ डाह कराई वई आयो जज साहब भी सॼी प्लानिंग सां भञ डाह कराई वई जज साहब जो असां जंहिंजी भरपूर मज़मत था करियूं हिन वक़्तु हिननि जेके FIRs कढियूं आहिनि जलाल शाह डॉक्टर कादर मक्सी ज़ैन शाह सुनान कुरैशी खे त अॼोकी राति में 5 बजे घर में गिरफ़्तार कयो ज़ाहिर ही न कयो अथनि हुनखे ज़ाहिर ही न कयो अथनि अलाए किथे उनजी गिरफ़्तारी बि छो न कई अथनि अञा ताईं का ख़बर नथी पए सभई कारकुन जसकम जा आहे कि हुनजे इंतज़ार में बीठा आहिनि त सुनान कुरैशी जी ख़बर पए छो जो हिन वक़्त ताईं ख़बर न आहे त सुनान कुरैशी खे रखियो कहिड़े थाणे ते अथनि उनजे मथां 3 FIR वठी वियूं ऐं सभिनी जे मथां 3 FIR वठी वियूं यार वॾे शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे ज़ैन शाह जे मथां कादर मक्सी जे मथां ख़ालिद जोनी जो जेको माना सीनियर 70 सालनि जो आहे हिननि जे मथां ऐं अहिड़े लीडरनि जे मथां सजाद चांडी जेको सिंध बार काउंसिल जो मेंबर आहे उनजे मथां बि FIR आहे त हुननि भञ डाह कई आहे केमिकल सां इहे बिल्डिंगूं साड़ियूं सभिनी अॻवाननि ते इहे FIR त भञ डाह पिस्टल हथ में आहिनि अॻवान जेके स्टेज ते हुया जेके जॾहिं त इहे सभई असांजा अॻवान अदम तशदुद जा हामी रहिया आहिनि टायर बि साइण जा मुखालिफ़ रहिया आहिनि बिल्कुलु जलसा थींदा रहिया आहिनि काफ़ी जलसा थींदा रहिया आहिनि माना हिकिड़ो टायर साइण जा बि मुखालिफ़ रहिया आहिनि उन्हनि जे मथां ही प्लानिंग सां कराई वई छो त हिननि सभिनी स्टेज तां ऐलान कया हुआ त हीअ जेके भञ डाह कनि था इहो असां मां न आहिनि इहे सरकारी माण्हू हुआ जिन प्री प्लान हे कयो त जीअं माना हिते जेको लखनि जे तइदाद में माण्हू गॾु थिया हुआ अञा अची रहिया हुआ छो त शाम जो 7 बजे ताईं प्रोटेस्ट रखियल हो ऐं बिल्कुलु प्योरली पुरअमन हो ऐं माण्हू लाइव ॾिसंदा अची रहिया हुआ जेके माना इन खां बि डबल तइदाद में एॾो वॾो तइदाद क़ौम परस्तनि जो कराची में ॾिसी सभिनी खे साड़ थियो ऐं ख़ासि तौरु ज़रदारी टोले उनखे सबूतार करायो छो त उन्हनि जा पंहिंजा मुफ़ाद हुआ ऐं उन्हनि इन खे सॼे सबूतार कराइण लाइ हीउ सॼो ड्रामो करायो इहे बाहियूं ॾियारायूं त हिननि खे इहो रुख ॿियो मटायो वञे असांजे सभु वकील बादशाहूर आहिनि ऐं पंहिंजे हिननि जी सभिनी जी मदद कंदा हर सूरत असां आख़िर दम ताईं ॾींहं ताईं सभई ग़ैरतमंद वकील हिन सां गॾु हूंदासीं ऐं हिन सभिनी खे आज़ादु कराए पूरनि केसनि मां आज़ादु कराए पोइ सुख जो साह खणंदासीं हे सभई बेगुनाह हिन सां वॾी ज़्यादती पाणी हिते हिननि खे पाणी न आहे मिलियो पानी वगैरह इनके मिलो ही ना है रात खां वठी इन्हनि खे पाणी मिलियो आहे तक़रीबन 7-8 बजे इन्हनि खे खणी वियो आहे न इन्हनि खे पाणी मिलियो आहे न इन्हनि खे मानी मिली आहे उहो त चयो त इन्हनि खे तशदुद कयो वियो आहे ऐं सॼी दुनिया खे ख़बर आहे त हिकिड़ो पुरअमन एहतजाज हुयो ऐं हीअ तव्हां ॾिसो था त हिननि जी उमिरि ॾिसो तक़रीबन सभई जेको आहे स्टूडेंट आहिनि ऐं के लाड़काणे सां ई के भरे तालुक रखनि पिया सो हिकिड़ो गैर इंसानी ऐं गैर इख़लाक़ी सलूक कयो वियो आहे जंहिंजी असां पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं वान कयूं था सिंध गवर्नमेंट खे त हूअ हाणे घणो थियो ऐं पंहिंजी अहिड़ी गलीज़ हरकतुनि खां बाज़ अची वञे ॿी सूरत में अगरि ही कारेकोट वारा मुतहर थी विया त पोइ सिंध गवर्नमेंट खे भॼण लाइ ऐं लिखण लाइ जॻह न मिलंदी असां हिकु दफ़ो ॿीहर इहो मुतालबो कयूं था त जल्द खां जल्द ही जेके कूड़ियूं FIRूं सिंध जे मज़लूम सिंध जे ग़रीब माण्हुनि ऐं नौजवाननि ते कयूं वयूं आहिनि सिंध जे पुरअमन एहतजाज कंदड़ माण्हुनि ते कयूं वयूं आहिनि सिंध जी हक़ जी ॻाल्हि कंदड़ जेके लीडर आहिनि असांजा जंहिंमें सनान खान आहे साईं ज़ैन शाह आहे साईं जलाल महमूद शाह आहे कादिर आहे इवन असांजो एडवोकेट सजाद चांडी जे ख़िलाफ़ उन्हनि खे नॉमिनेट कयो वियो आहे इहे FIR जल्द खां जल्द सनान कुरैशी गिरफ़्तारी थी आहे पर ज़ाहिर न कयो सनान खे सुबुह जो रेंजर्स ऐं पुलिस जी मौजूदगीअ में उनजे घर तां खयो वियो आहे ऐं हाणे इहा ॻाल्हि ॿुधण में अचे पई त उनजी गिरफ़्तारी ज़ाहिर न पई कई वञे सो इन तरतीब असां मज़म्मत कयूं था ऐं गॾोगॾु इहा अपील कोन बल्कि वान कयूं था सिंध गवर्नमेंट खे ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे असां वान था कयूं त
सके के माचिस जी तीली असां या घासलेट असां सीमेंट जे हिन दरवाजे खे इन बाहि ॾियणु मुमकिन ई न आहे इंसान जे अकुल ई कमु नथो करे त यकीनन ही हिकिड़ी प्री प्लान कयल हिकिड़ो सॼो ड्रामो आहे सिंधी माण्हुनि खे ॾिॼारण लाइ सिंधी माण्हुनि खे मुंतशिर करण लाइ सिंधी माण्हुनि खे पंहिंजो हक़ तां हथ करण लाइ जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था ऐं गॾोगॾु वान बि कयूं था त ही कल्ह असां पंहिंजी यकजहती जो असां पंहिंजी बदीअ जो असां पंहिंजे मुतहद हुजण जो सबूत ॾिनो बेरिया टाउन बेरिया टाउन जी सुनते ॻाल्हायो थोरो बेरिया टाउन ते उनजी मुखालफ़त माना ॾिसो बेरिया टाउन जी जेका असां मुखालफ़त कई आहे उहा जाइज़ आहे जेका हाई कोर्ट बेरिया टाउन खे एराज़ी मापे ॾिनी त तुंहिंजी हद हिते ख़तमु आहे बेरिया टाउन पंहिंजी उन हदुनि खां निकिरण जी नाजाइज़ तरीक़े सां कोशिशि केसनि खां पोइ इन्हनि शयुनि तां खणी ईंदो मतिलबु की बेरिया टाउन जे बाबा मुमकिन ई न आहे आउं तव्हांखे ॿुधायां त मज़लूम क़ौमुनि वटि हिकिड़ो ई रस्तो हूंदो आहे एहतिजाज ऐं धरननि जो ऐं उन रस्ते ते असां हलूं पिया ऐं अगरि मज़लूम क़ौमुनि खे खां उहो हक़ बि खसियो वेंदो आहे उन्हनि खे एहतिजाज ऐं धरननि खां रोकियो वेंदो आहे त पोइ हू जेको आहे सो हुननि जो सबुर ख़तमु थी वेंदो आहे ऐं हू पोइ कुझु बि करे सघनि था त हिन वक़्तु ईअं सम्झो त सिंधी क़ौम हिकु ज़ख़्मी थियल शेर जो मिसाल आहे वधीक हथ चुरांद थी त सिंध गवर्नमेंट जे लाइ ॾाढो ख़तरनाक साबित थींदो महिरबानी गिरफ्तार करे उनजी मदद सां जेका हिते कब्ज़ो कयो आहे दाख़िल कयो आहिनि हिननि जेको आहे सो पंहिंजो जेको आहे सो अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए मूं त टॉर्चर सेल कयो त तव्हांखे हाफ फ्राई कंदासीं तव्हांखे फुल फ्राई कंदासीं ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजो जेको आहे सो असांखे जे फुल फ्राई कंदो त असांजो सिंध धरतीअ तां असांजो सिर जो नज़रानो असांजो आहे सिर कुर्बान धरतीअ तां पोइ उन खां बाद में जेको आहे सो असांखे मुख़्तलिफ़ एजेंसियूं 5-5 मिंटनि में अचनि पियूं के जेके से हू रेंजर जी सूरत में वर्तीअ में के जेके सिविल कपड़नि जी सूरत में के पठाणनि के पंजाबियुनि के मुहाजिर जेके असांखां एतिरो त टॉर्चर कनि पिया जेको आहे सो मार कुट तशदुद जेको कनि पिया ऐं असांखे चवनि पिया त क़बूल कयो तव्हां इहे बाहियूं ॾिनियूं तव्हां क़बूल कयो त जेके इहे तव्हां मोटरसाइकिल साड़िया आनी ऐं तव्हां गाॾी जी शीशा तव्हां भॻा अड़े बाबा असां छो त क़बूल कयूं असांजो पूरो मन धरणो हो असांजो त जेको आहे सो पूरो मन धरणे खे नाकामण जे लाइ तव्हां जेका आहे बेकार साज़िश कई आहे रियाज़ मलिक ऐं आसिम ज़रदारी जी जेका आहे साथारीदारनि जेको कमु कयो आहे इहो हिन ही जेको तव्हांजे कपिड़नि ते रत लॻल आहे ये थाने में लगल है या तव्हांखे हुते जेके मलिक टार्चर दोस्तों जी हेलो अस्सलाम वालेकुम।